अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमी ॾिसी रहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा नज़र विझूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, मीरपुर बठोरो खां अली अकबर बकेरे जी रिपोर्ट मौजूद। मीरपुर बठोरो लॻ ॿिए रहम पीउ मुबैना पुट खे क़तल करे छॾियो। जोग थाणे जे हथ ॻोठ मिठो मुगल में अॼु सुबुह सां लिंग कांढारींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। बेरहम पीउ शौकत मुगल पंहिंजे सॻे पुट 8 जमाई जी शागिर्द 15 वरनि जे शकील खे ज़मीन ते पाणी खोलण जे बहाने वठी वियो, जिथे हुन पुट खे घुटा ॾेई कोडनि जा धक हणी क़तल करे फरार थी वियो। 2 कलाक ताईं लाश वाक़े वारे हंधि पियल हो। इतला ते जोग पुलिस पहुची लाश पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल बठोरो पहुचायो। SHO असगर खोसो सां राब्तो करण ते हुन ॿुधायो त मक़तूल जी पोस्टमार्टम थियण खां पोइ ख़बर पवंदी त हिन खे कहिड़े तरीक़े सां क़तल कयो वियो आहे। कातिल खे गिरफ़्तार करे कानून जे कठेरे में आंदो वेंदो। ॻोठाणनि जो चवणु हो त पीउ जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न आहे, इन करे ही वाक़ियो पेश आयो आहे। हर ख़बर अवां जी पहुच ताईं ॾिसंदा रहियो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।